अकबर खान वारा इन जे मथां फायरिंग कनि न ऐं ॻोठ में भंज भॻिया थी वञे वठोठा थी वञे ऐं मौक़ियो वठी या त तूं इन चाकड़ी खान खे लेटाए विझ या इन ईट जे गोले सामल मोड़ महारा खे लेटाए विझ ऐं जेकॾहिं इहो तोखां कमु थी वियो न त पोइ मां सम्झंदुसि त माणे जो तूं पुटु न आहीं, तूं मुंहिंजो पुटु आहीं। सुठो सिक्कू असां खां पहिरियां ई छिरकंदो थो अचे। मूंखे नथो लॻे त सिक्कू अहिड़ी ग़लती ॿीहर कंदो। सुठो सिक्कू अकबर खान वटि खाई पी आयो आहे। हिन वक़्तु जाबर बि अकबर खान वटि रहे थो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त जाबर सिक्कूअ जे मथां ज़ोर भरे हुनखे इस्तेमालु ज़रूरु कंदो। अॼु राति चाकर जे ॻोठ ते असां हमिलो कंदासीं। कुझु माण्हू सावल तरफ़ बि मोकिलींदुसि। तोखे रुॻो इहो करिणो आहे त सावल ओसी ताईं चाकर जी मदद जे लाइ न पहुचे जेसीं ताईं असां न चाकर जो कमु तमामु न करे छॾियूं। अकबर खान, सावल खे उते ई रोकणो आहे, पर जीअं मौक़ियो हुजे थो त उते ई दुफ करे छॾींदासींसि। तूं छो थो घबराईं रेस? इन कम में ही जाबर तुंहिंजी मदद कंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।